अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, तस्बीह नमाज कीअं पढ़िजे। तस्बीह नमाज पढ़ण जो तरीक़ो 4 रकातूं ऐं पहिरीं रकात में अल्लाहु अकबर सुभानक अल्लाहुम्मा पढ़ी करे अलहम्द खां पहिरियां 15 दफ़ा सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर 15 दफ़ा, वरी अलहम्द सूरत, वरी रुकू में वञण खां पहिरियां 10 दफ़ा सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर, वरी रुकू में 10 दफ़ा या तस्बीह, वरी रुकू खां बाद सिधो थी बीहण बाद 10 दफ़ा या तस्बीह, वरी पहिरें सजदे में 10 दफ़ा, सजदे खां उथी करे 10 दफ़ा, वरी ॿिए सजदे में 10 दफ़ा, ईअं हर रकात में दफ़ा या तस्बीह पढ़बी। वरी पहिरीं रकात में अलहम्द खां पहिरियां सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर 15 दफ़ा या तस्बीह पढ़बी। वरी रुकूअ खां पहिरियां रुकूअ में, वरी रुकूअ खां बाद, वरी पहिरें सजदे में, वरी सजदे खां बाद वरी ॿिए सजदे में, ईअं ई 300 दफ़ा या तस्बीह नमाज़ में पढ़बी। अल्लाह साईं तव्हां असांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए।